टंडोल हयाल कुंभार बरादरी के अगवानन सरपरस्त हाजी अब्दुल गफार कुंभार, सरदार मोहम्मद हनीफ कुंभर, मीर लिखानो रहमानी, सूफी अब्दुल जलील कुंभर, डॉक्टर गुलाम अली कुंभर, सरदार गुलाम मुस्तफ़ा कुंभर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध में कुंभर बरादरी के माण्हुनि सां ज़्यादती, तशद्दुद ऐं क़त्ल जा वाक़िया वधंदा पिया वञनि। कुछ अरसो पहिरियां मक़सूद रिंद वारे वाक़े खां पोइ ॿीहर उॾेरो लाल ज़िले मटियारी जी हद ॻोठ ग़ालिब ख़ैबर में यार मोहम्मद जे पुट फैज़ान कुंभर के ज़्यादती बाद क़त्ल कयो वियो, जंहिंजो खून रायगान वञण न ॾींदासीं। उते जे पुलिस कुंभर बरादरी जे अबोज बरादरी सां को बि ताबुन न पई करे। असां वस वारनि इदारनि खे ऐं आला अख़्तियारनि खे अपील था करियूं त मक़तूल फैज़ान कुंभर वल्द यार मोहम्मद कुंभर के कातिलनि खे जल्द अज जल्द गिरफ़्तार करे कानून के कटड़े में आंदो वञे ऐं इन्हनि ज़ालिमनि खे केफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे, न त ॿी सूरत में पूरे पाकिस्तान जी कुंभर बरादरी खे अपील कंदासीं पंहिंजे हक़नि ऐं इंसाफ़ लाइ प्रेस क्लब जो रुख कनि, जीअं त असांखे इंसाफ़ मिली सघे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।